दोस्तों फैज़ान जो है अनबॉक्सिंग करे तो पियो एक्शन कैमरा जी। अस्सलाम वालेकुम, वेलकम टू अली व्लॉग। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चवंदा। दोस्तों फाइनली जो है एक्शन कैमरा जो है परचेज किया है। कल जो है हिन जी अनबॉक्सिंग कई असें। ब्रांडेड जो है प्रोडक्ट है जो है ॿाहिरां जो है रिसीव थो है, कहिड़े नमूने मूंखे रिसीव थो है, किथां जो है रिसीव थो है। नेक्स्ट वीडियो जो मुंहिंजी ईंदी उन में जो है तव्हांखे सॼी जो है डिटेल मां ॾींदुमि। तमामु जो है बेहतरीन प्रोडक्ट है। 4K जो है रिकॉर्डिंग थी है ऐं जो है 60 FPS जो है हिन में जो है रिकॉर्डिंग करे सघिजे थी। इन जो रिव्यू जो है नेक्स्ट जो है वीडियो में पेश कंदासीं। फिलहाल जो है हिन जी टेस्टिंग कयूं था ऐं उन में जो तव्हां कमेंट ज़रिए ॿुधिजो जो है हिन जी रिकॉर्डिंग ऐं जो है हिन जो रिज़ल्ट कीअं आहे। मोटो व्लॉगिंग कयो था, पर हर जो है यूट्यूबर जो ड्रीम हूंदो आहे त उन वटि जो है सुठी कैमरा हुजे रिकॉर्डिंग जे लाइ ऐं जो है सुठो एक्शन कैमरा हुजे। त फिलहाल असां वटि कैमरा भी है ऐं सुठो जो है एक्शन कैमरा भी अची वियो आहे। नेक्स्ट इंशाल्लाह ताला जो तव्हांजी सपोर्ट जारी रखी जो है ड्रोन भी जो है पाण वठंदासीं। फिलहाल जो है हिन जी टेस्टिंग दोस्तों ही जो वीडियो अची थी पई जो है एक्शन कैमरा तां अची पई हिन जो रिज़ल्ट ऐं जो है वॉइस क्वालिटी कीअं आहे उहो बि तव्हां ॿुधिजो। 170 जो है वाइड एंगल भी है। तमाम जो पिक्चर है वो तक जो है हिन में रिसीव थी वेंदी पई। ॿाहिरि हली करे जो है मोटो व्लॉगिंग जो था मोटो व्लॉगिंग जो है टेस्ट कयूं था। दोस्तों हाणे जो है टेस्ट कयूं था पिया असां मोटो व्लॉगिंग। फैज़ान सां जो है रेस लाथी आहे। हल फैज़ान, हल फैज़ान, हल फैज़ान, हल हल हल। वॉइस क्वालिटी जो है ॾिसणी आहे ऐं जो स्टेबलाइजेशन भी जो है चेक करनी है। फिलहाल तव्हांखे मां रिज़ल्ट चेक करायां थो ऐं बाद में जो है प्रॉपर सेटअप कंदासीं पाण। उन में जो है तव्हांखे मोटो व्लॉगिंग जो है ॾिसणु मिलंदी। फिलहाल जो है तैयार भी जो है सेटअप प्रॉपर हेलमेट हुजे या गैजेट हुजे हेड वारो। अलफता टाउन हिते क्रिकेट थींदी आहे। फैज़ान जो है क्रिकेट ॾिसंदो आहे। हाँ सना हेॾे 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 हिकिड़ो मिंट बी हिकिड़ो मिंट बी हाणे ॿुधाए मूंखे फेमस कंदे न तूं मूंखे फेमस कंदे न छो तई ॿुधाए सही न ॿुधाए यार छा थो कयां कैमरे तक छा थो कंदा फेमस करणो आहे मां वठी सघां तोखे। सदान के जो पार्क ते मां घुमण लाइ वठी आयो इन करे त जो है पंहिंजे यूट्यूब चैनल जो है मुंहिंजी लिंक ॾे ऐं जो है मूंखे जो है वायरल करे। पर सनान जो न मञींदो पियो आहे। खेॾूं था सनान सां जेको पोइ तुंहिंजे यूट्यूब जी लिंक ॾियां न। हल चढ़ मथे चढ़ 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 जंप का जंप आज फैज़ान हेलो आज हाँ फैज़ान सनू का सनू जो है मैच ॾिसंदो पियो क्रिकेट मैच हले थो पियो। मथो भर फैज़ान मुशी क्या थी आगे छोके बाल आगे छोके रोटियां मेरा खाना थोड़ा स्कोर कुछ नहीं सही है सनू वीडियो करिंदा दिसे ना माता जी केड़ी थी यार माता गंदी थी भैया मजी है बेटा पाल सनू itu ke kada ali goma ma putin ki ma banti ni po ma age ma badio ko
तो दोस्तों उम्मीद कयां तो तव्हांखे वीडियो ज़रूर पसंद आई हूंदी ऐं जेको आहे तव्हां एक्शन कैमरा जे बारे में जेको आहे पंहिंजे कमेंट ज़रिए आगाह ज़रूर कजो त हिन जो जेको आहे रिज़ल्ट ऐं जेको आहे कैमरा जी वॉइस क्वालिटी जेको आहे तव्हांखे कीअं लॻी। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंद आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूर करे छॾियो। शाम जो टाइम थिए त पियो त असां जेको आहे घर जी तरफ़ वेंदासीं त वीडियो खे जेको आहे हिते एंड कंदासीं। त नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।